हैदर जी बाबा। मुंहिंजी गाॾी कढ ऐं हिननि खे घर छॾे। मंसूर खान इहा तकलीफ़ न कयो, असां हलिया वेंदासीं। तव्हां मोटरसाइकिल ते आहियो ऐं हिकु औरत बि तव्हां सां गॾु आहे। तव्हां मुंहिंजी गाॾी ते वञो, मोटरसाइकिल तव्हांखे मिली वेंदी। वञो वाह, गाॾी कया। जी बाबा, ऐं हींअर ई थो वञा। एहसान साहब, मां ॾिसां थो त तव्हां मीर शाहनवाज़ ख़ान सां गुनाह में बराबरि जे शरीक आहियो। न सर, अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। तव्हांखे शायदि ग़लति इतला मिली आहे। मूंखे के बि ग़लति इतला न आहिनि मिलिया। जेके जवान तव्हां सां गॾु आहिनि, मां मञा थो त उहे तव्हां सां वफ़ादार आहिनि, पर तव्हां खां वधीक हू पंहिंजूं मार्कूं ठाहिण लाइ मुंहिंजी सलामी भरींदा आहिनि। सर, जेकॾहिं मीर शाहनवाज़ ख़ान जे कुझु कमनि में मदद कई आहे त तव्हांजे चवण ते बि काफ़ी कम ग़ैर क़ानूनी करे चुको आहियां। छा तव्हां सीनियर ऐं पंहिंजे आला ऑफिसरनि सां ॻाल्हाइण जी इहा तमीज़ सिखी आहे? सॉरी सर, मूं अहिड़ो को बि कमु न आहे कयो जो अवां मूं मथां नाराज़ पिया थियो। तव्हां कानून खां वधीक मीर शाहनवाज़ ख़ान जा सहूलियतकार बणिजी विया आहियो। इन करे मां तव्हांखे ही आख़िरी वार्निंग ॾियां थो। ॿीहर जेकॾहिं को बि क़दम खणणो हुजे त मूंखे ॼाण लाज़मी ॾिजो। मुंहिंजी इजाज़त खां सवाइ अहिड़ो को बि क़दम न खणिजो, न त तव्हांखे पछताइणो पवे। मूंखे ईअं थो दॿाए ॼण पाण खीर जो धोतल आहे। छो त तव्हां हो ताक़त अचणु घटि करे या छा नाराज़गी आहे छा? न सोट, का बि नाराज़गी न आहे। तव्हांजे चेहरे मां कावड़ ऐं परेशानी साफ़ नज़र अचे थी। परेशान त मां इन करे आहियां जो जंहिं छोकिरी सां मां वाइदो कयो हो त मां हुनजी हिफ़ाज़त कंदुसि, पर मां हुनजी हिफ़ाज़त न करे सघियुसि। छो त तूं छोकिरीअ लाइ परेशान न थी, हू तोखां कंहिं मज़बूत माण्हूअ जे हथ में आहे। ख़बर आहे मूंखे, जिन खे तूं मज़बूत हथ चवीं थो न, उहे मुंहिंजे साम्हूं जुड़िजी चुका ऐं हिकु छोकिरी ताईं पहुचण जे लाइ मुंहिंजे साम्हूं मजबूर बि थी चुका आहे। जेकॾहिं मंसूर ख़ान तव्हांखे मिनतूं कयूं हूंदियूं न, उहे बि अदा जे करे, छो त तव्हांजी आज़ादी लाज़मी हुई। त पोइ छा मूंखे सोट वरी आज़ादु करायो या मंसूर ख़ान? अॼु ॾींहुं ताईं जंहिं असांखे आज़ादु करायो न, उन शख़्स जो असां शुक्रियो अदा न करे सघिया आहियूं, सिर्फ़ु सोट वॾे जे करे। ऐं जंहिं शख़्स जो सोट वॾो कलमो भरींदो आहे न, उन शख़्स आख़िरी चकर मूंखे छोकिरी सां मिलण बि न ॾिनो। जेका बेसहारा थी मूं वटि आई, जंहिंखे मूं पनाह ॾिनी, जंहिंसां मूं उनजी हिफ़ाज़त करण जो वाइदो कयो हो, त छोकिरी सां ॿ लफ़्ज़ मंसूर ख़ान मूंखे ॻाल्हाइण न ॾिना, सिर्फ़ु इन करे त किथे उन छोकिरी खे इहा ख़बर पइजी न वञे त छोकिरी खे मंसूर ख़ान ताईं पहुचाइण वारो मां आहियां। न मूंखे छोकिरी सां मिलण ॾिना, उहो सिर्फ़ु इन करे जो इन कामयाबी जो सहरो मंसूर ख़ान पंहिंजे सिर ते सजायो, बसि। सोट जे अंदर में असांजे ख़िलाफ़ एॾो त ज़हर भरियल आहे, इहा त मूंखे अॼु ई ख़बर पइजी वई। दिलि त चए थी हिते जो हिते ख़बर खणी दफ़न करे छॾिया। ही तुंहिंजी भेण आहे पुट, छा तूं पंहिंजी भेण मथां ईअं ज़ुल्म कंदे? जॾहिं इहा मुंहिंजी भेण हुई त मूं हिनखे जीअ में जायूं ॾिनियूं। हिन चयो त मां दुश्मन जे दर ते कोन वेंदसि, त मां हिन जे घोट खे उते जो उते पूरो कयो। मूं हुनजी जंड खे घोट जो लाच ॾेई रवानो कयो। मूं हिन जे लाइ छा छा त कयो मां। ऐं इहा ई मुंहिंजी भेण मुंहिंजी इज़त खे लताड़े मूंखे सरेआम बदनाम करे पंहिंजे आशिक सां भॼी वई। का जेकर ही दिलि सां चवे हा त मां मंसूर ख़ान सां शादी करणु चाहियां थी, मूंखे कसम आहे पैदा करण वारे जी ज़ात जो, मां इनकार न कयां ऐं हदीअ जो परणो मां उते ई करायां, पर हीअ मुंहिंजे मुंहं ते कार ऐं मले ऐं कुआर बणजण जा ख़्वाब बि ॾिसे, पर मां बि एतिरो बेग़ैरत न आहियां जो सभु कुझु इहो बर्दाश्त कंदो रहा। अमां इहो ओसी ताईं जीअरी रहंदी
जेसी ताईं हिन जा क़दम हिन घर में आहिनि जेकर हिकु क़दम बि घर खां ॿाहिरि कढे हिन जो मौत ॾाढो भयानक थींदो भयानक। शुक्र कर माई शुक्र कर तुम्हारी छोरी बची वई हाणे ग़लती जी गुंजाइश न आहे हाणे तव्हां ॿिन्हिनि बि थोरी ग़लती कई न त तव्हां ॿिन्हिनि जो सिर खणंदासीं। वो सोचियो बि कोन हुयो त तव्हां मंसूर खान खे एतिरो था मजबूर कंदव ऐं हू छोकिरी खे तव्हां जे हवाले करे छॾींदो। उहा असांजे घर जी इज़त आहे पोइ हू वापसि कीअं न कंदो। अदा मंसूर खान के त शर्त रखिया हूंदा हुनजो को बि शर्त कोन्हे बसि मुराद आहे असांजे विच में सिर्फ़ु ॻाल्हियूं कराइण थो चाहे। इहा त सुठी ॻाल्हि आहे जेकॾहिं दुश्मनी ख़तमु थिए थी पोइ तव्हांखे बि त ॻाल्हियूं करणु घुरिजनि। करीमा असुल में ॻाल्हि इहा न आहे सौट 5 साल जी वापसी चाहे थो ऐं मुराद छोकिरी कॾहिं बि सौट जे हवाले न कंदो। पोइ तूं ॿुधा इहे ॻाल्हियूं निभरंदियूं? अदा इहो फ़ैसिलो कॾहिं थींदो? अञा मंसूर खान मुराद वारनि सां ॻाल्हायो न आहे। जॾहिं हुन फ़ैसिले जी ॻाल्हि कई आहे त मुराद वारनि सां ॻाल्हाए चुको हूंदो। हा अदा मंसूर खान जो मुराद वारनि सां ॻाल्हायल हूंदो बसि हाणे असांखे ॾेखारण लाइ चवंदो त हू राज़ी नथा थियनि। मूं उन्हनि खे दोरी राज़ी कयो आहे। भली उन्हनि खे ॻाल्हियुनि में वठी अचे असां वटि पर मूंखे पूरी पक आहे त असां ॻाल्हियुनि में कॾहिं कोन निभरंदासीं। सौट ककर पंहिंजी कुंवार जी घुर कंदो ऐं मुराद वारा कॾहिं बि छोकिरीअ खे कोन छॾींदा ऐं इहे ॻाल्हियूं हिते ई रहिजी वेंदी। मंसूर खान वॾो दाना माण्हू आहे हाणे ॾिसूं था इन मसइले खे कीअं हल थो करे। कल्ह खां वठी अदा माजिद घर नाहे आयो। नाहे आयो पोइ मां छा कयां? अदा तूं वञी जांच त कर किथे आहे कहिड़े हाल में आहे किथे कावड़ में अची खूह में टपो न ॾिनई। इहो तूं वधीक न कर खूह में टपो कोन ईंदो छो जो पुराणा जेके बि खूह सभु लथजी विया आहिनि टपो वरी किथे ॾींदो खूह में टपो ॾींदो। अदा मुंहिंजे चवण जो मक़सदु आहे त मां मक़सदु सम्झी वियो आहियां तूं इहो थी चवणु चाहींदो ख़ुदकुशी कंदो पाण खे मारणु एॾो सवलो कोन्हे ॿियो वरी केरु आहे न। अदा नंढो भाउ थी मथे ते हथ रखंदे त लही कोन वेंदे। कहिड़ी न्यारी जो मथे ते हथ रखांसि वञा थो ॾिसांसि थो किथे आहे त मोकिलियांसि थो वे हिन नतीजा ऋण मारे ॾिनो अथई। ही बि खरकोल हलियो। शाहनवाज़ खान असां छोकिरी खे वापसि वठी आया आहियूं हाणे तव्हां वाइदे मुताबिक़ पंहिंजा 2 हथ मथे करे मूंखे सलाम कयो। हा रज़न करे त कमाल थी वियो बाबा मां 2 हथ मथे कया सलाम करण लाइ ठीकु आहे न पर इहो त ॿुधायो तव्हां हिन मंसूर खान खे मुतमइन कीअं कयो? मंसूर खान असांजे ऐं मुराद वारनि जे विच में ॻाल्हियूं कराइण थो चाहे। पोइ छा तव्हां ॻाल्हियूं करणु चाहियो था? ॻाल्हियूं करण में कहिड़ो हर्ज आहे रहिस हूं बि त असां पाण में निबरण वारा थोरी आहियूं। इहा तव्हांजी ग़लतफ़हमी आहे रज़न। मंसूर खान हर हाल में तव्हांखे हिकु करण जी कोशिशि कंदो। जेकॾहिं मुराद असांजा सभु शर्त मञे करे हार मञे थो वञे त पोइ ठहण में हर्ज कहिड़ो आहे रहिस। चइबो त तव्हां उन्हनि सां ठा कंदव जिन सां मूं तव्हांजे करे दुश्मनी रखी। तव्हां नाराज़ी न थियो साईं ही ठा थियण वारो ई न आहे। बाबा जे तव्हां ठा करणु चाहियो था त मूंखे कोई एतराज़ न आहे। हा बाक़ी मुंहिंजा जेकी मुराद जे तरफ़ पलांद रहियल आहिनि उहे मां पाण अकेले सिरी करे वठंदुसि। तव्हां घबरायो न रहिस इंशाअल्लाह तव्हांजा रहियल पलांद बि असां कंदासीं। तव्हां मुंहिंजे पलांद खे छॾियो पर बाबा थोरो ख़्याल कजो इहो मंसूर खान वॾो उस्ताद माण्हू अथव किथे शुतर मुर्ग वारी चाल न हली वञे तव्हां सां। असां मंसूर खान जी हर चाल खे चङी तरह सुञाणींदा आहियूं। खुदा करे तव्हां वटि माण्हू जी शनास हुजे रसन। उहे ख़ानदान हमेशह पंहिंजो वक़्तु सुठो गुज़ारींदा आहिनि जेके हिक ॿिए जे चए चवण में हूंदा आहिनि। जॾहिं सभु गॾिजी महिनत कंदा आहिनि न त बाक़ी ज़िंदगी उन्हनि जी सुठी गुज़रंदी आहे। बाबा
इहे ॻाल्हियूं अदावरनि जी सम्झ खां ॿाहिरि आहिनि। अम्मा मां बि फारसी कोन पियो ॻाल्हायां। बाबा असां सभु सम्झूं था पर असांखां कमु नथो पुॼे। अरे जेकॾहिं कमु न कंदो न त ज़िंदगी तव्हांजी हमेशह धिकनि थाबनि में हूंदी। बाबा हिन दौर में कमु करणु ऐं गाॾी करणु ॾाढो ॾुखियो आहे। अरे मां तव्हांखे लख गॾु करण जो कोन थो चवां, एतिरो कमायो घटि में घटि जो घर जो गुज़र सफ़र थिए। इन कम जी त ॻोल्हा में अदावर आहिनि, पर उहो उन्हनि खे मिले ई कोन थो। हा मां ही चाहिनि था त असांखे फिरणी कुर्सी मिले, सॼो ॾींहुं उन ते वेठा हुजूं, ऐं चाहिनि था त पैसा खणी शाम जो घर अचूं। हाणे मां तूं ई ॿुधाए त अहिड़ो कमु हिननि खे किथां मिलंदो? बाबा अलाए केतिरा वेठा आहिनि उन कुर्सियुनि ते हुकुम हलाइण लाइ, पोइ छा ई कमु असांखे न मिलंदो? अरे काश जेकॾहिं तव्हां पढ़ी पियो हा त इहो कमु तव्हांखे मिले हा, पर जॾहिं तव्हांजी पढ़ाई जो वक़्तु हुयो मां तव्हांखे स्कूल अंदरि छॾे ईंदो हुउसि त तव्हां दरी पोयां भॼी वेंदा हो। अॼु हुनजो नतीजो लोड़ियो पिया। डीएसपी साहब कानून जा मुआफ़िज़ आहियो, कुझु कानून लाइ बि कमु कंदा कयो। हर वक़्तु ये वॾेरनि जी सलामी न भरींदा कयो। मंसूर खान तव्हां असां मथां ग़लति इल्ज़ाम हणो पिया। डीएसपी साहब जिते कुझु ग़लति थींदो आहे न त ग़लति फ़हमियूं बि उते ई जनम वठंदियूं आहिनि ऐं इल्ज़ाम बि उते ई लॻंदा आहिनि। हाणे तव्हां मूंखे इहो ॿुधायो त छा तव्हां पूरे यकीन सां चई सघो था त तव्हांजे सूबेदार एहसान साहब खे मीर शाहनवाज़ खान मुंहिंजे ख़िलाफ़ु इस्तेमालु न पियो करे? मंसूर खान जेकॾहिं एहसान साहब तव्हांजे ख़िलाफ़ु के ग़लति क़दम खणे थो त मां उन्हनि जी जांच ज़रूरु कंदुसि, पर इहो ॿुधायो त इहो थियो कॾहिं आहे? हिनखे कुझु ॾींहुं थी विया आहे। पोइ तव्हां उनजी शिकायत त अॼु पिया कयो? डीएसपी साहब जेकॾहिं मसइले खे सुलझाइण खां पहिरियों मां तव्हांखे दाह ॾियां हा न त तव्हां ई न पर तव्हांजो इहो एहसान साहब बि ईअं ई सम्झे हा त मां कमज़ोर पइजी वियो आहियां। बाद में मां इन करे आयो आहियां जो मां तव्हांखे इहो ॿुधाइणु चाहियां थो त इन शरारतुनि सां मंसूर खान कमज़ोर पइजण वारो न आहे। कुझु तव्हां बि कानून जी बालादस्ती लाइ कमु कयो ऐं पंहिंजे इन एहसान साहब खे बि सम्झाए छॾियो। तव्हांजो इमेज मुसलसल डाउन थींदो पियो वञे ऐं आम माण्हू तव्हांजी इज़त करणु छॾे ॾिनी आहे। ख़ुदा खे मञो डीएसपी साहब, पंहिंजी इज़त खे बहाल कयो जीअं तव्हांजो आम ऐं ख़ासि माण्हू कानून जो एहतराम करे जेको तव्हां विञाए वेठा। इहो त सोराना सच आहे। कुझु करप्ट ऑफिसरनि जे करे असांजे सिस्टम मथां आङिरियूं कजनि पियूं। हाणे त असांखे पंहिंजो इमेज बहाल करिणो ई पवंदो। न सिर्फ़ु सोट असां खां एतिरो पासीरो थी वियो आहे, उन जी दिलि में असांजे लाइ नफ़रत भरिजी वई आहे। सोट पंहिंजनि ग़लतियुनि जो इल्ज़ाम असांजे मथां थो हणे, हालांकि असां त उन लाइ कुझु कयो ई कोन्हे। अदा जॾहिं खां सौट खे ख़बर पई आहे न त उनखे छॾाइण वारो मंसूर खान न शाहनवाज़ खान आहे, तॾहिं हुनजो एतिरो मथो ख़राबु थी वियो आहे। जेकॾहिं असां खां पासीरो थी वञी शाहनवाज़ खान जे बगल में थो वेहे न त ईअं सम्झ त ठोकर खाईंदो। हिन में को शक बि न सम्झिजो अदा, इहो सोडल मीर शाहनवाज़ खान जो ज़रूरु पासो वठंदो। जेको सोट जो शौक़ु आहे भली वञी पूरो करे। इन शाहनवाज़ खान खे बाज़माए ॾिसे। अदा जेकॾहिं रेस मंसूर खान जो रज़न वारनि जे तरफ़ लाड़ो थी वियो त पोइ हू फ़ैसिले में असां सां इंसाफ़ कंदो। मंसूर खान फ़ैसिलो इंसाफ़ जो कंदो। खणी जो रज़न वारनि खे राज़ी करण जे चकर में आहे त जीअं उन्हनि खे राज़ी करे ॻाल्हियुनि में आणिजे ऐं पोइ उन्हनि खां संग कढिजे। पर पोइ बि हू पंहिंजी लालच जे करे कंहिं ॿिए सां नाइंसाफ़ी कोन कंदो। अदा जेकॾहिं छोकिरी जो संग मंसूर खान वठे थो त पोइ ककर वारनि जे लाइ त भला ई आहे। ककर एॾो बेकार माण्हू आहे जेको पंहिंजी भलाईअ खे कोन ॾिसंदो, पर पंहिंजे ज़िद जे करे वञी बार में टपो ॾींदो। हाणे अहिड़े माण्हूअ खे मञाइण मंसूर खान लाइ आसान न हूंदो। अम्मा तुंहिंजो पीउ ऐं तुंहिंजो भाउ ॾींहं राति सुबुह शाम सिर्फ़ु तुंहिंजे मारण जो सलाहूं कंदा हुया। मूंखे यकीन नथो अचे त हुननि तोखे ज़िंदा कीअं छॾियो।
ऐं मंसूर खान उन्हनि ते कहिड़ो जादू करे छॾियो? अम्मा मुंहिंजी हीअ ज़िंदगी त मौत खां बदतर आहे। मां न की घर में कंहिंसां ॻाल्हाए थी सघां, न ई वरी घर खां ॿाहिरि वञी थी सघां। तोखे उन्हनि ज़िंदा छॾे ॾिनो, इहो मालिक जो शुक्र आहे। बाक़ी हाणे हिननि जी कावड़ बि आहिस्ता आहिस्ता लही वेंदी। न अम्मा, हाणे हिननि जी कावड़ कॾहिं बि ख़तमु थियण जी न आहे। ही बाक़ी ज़िंदगी मूंखे मारण जा बहाना ॻोल्हींदा वतंदा। धीअ, हिननि खे मालिक सां हिदायत ॾींदो। तूं मूंखे इहो ॿुधाए त तूं उते कहिड़नि सूरनि में हुईं? अम्मा मां जीअं मंसूर खान जे घर पहुतसि त मूंखे हिन घर खां बि वधीक उते सुकून मिलियो। अम्मा साईं, मंसूर जी माउ तो जीअं मूंसां प्यार कंदी हुई। मालिक साईं उन्हनि खे ख़ुशि रखे। पर जॾहिं मां रहसाईं रहसियाणीअ जो ॿुधंदी आहियां त मां इहो सोचींदी आहियां त हुननि जहिड़ो ज़ालिम ॿियो कोई हिते न हूंदो। न मां न, तुंहिंजा ख़्याल इहे बिल्कुलु ग़लति आहिनि। मंसूर ऐं हुनजी माउ अम्मा साइण, उन खां वधीक को बहितर हिते ॿियो कोई बि न हूंदो। हा मां, तूं सही थी चईं। इहा मंसूर खान जी ई महिनत आहे जंहिंजे करे तूं ज़िंदा आहीं। न त ही ज़ालिम त तोखे घर में पूरन जा कसम खणी चुका हुआ। महाराज, तव्हां सां कुझु ज़रूरी ॻाल्हियूं करणियूं आहिनि। इन ॻाल्हियुनि में सोढल जो हुअणु लाज़मी आहे। जेकॾहिं सोढल खे घुराईंदव त बहितर थींदो। बाबा साईं जॾहिं अदा वॾा आहे त पोइ सोडल जी कहिड़ी ज़रूरत आहे? बाबा साईं, हिते आख़िरी फ़ैसिलो अदा साईं जो हलंदो आहे। सोडल जे हुजण या न हुजण जो को बि फ़र्क़ु न पवंदो। हा बाबला साईं, जेके हाल वाल आहिनि न तव्हां मूंसां करे सघो था। जिते सोडल जी ज़रूरत नाहे हूंदी उते ज़बरदस्ती सोडल बि नाहे वेंदो। तव्हांजूं ख़ुशियूं तव्हांखे मुबारक। मां पंहिंजे दुखनि सां ज़िंदगी गुज़ारे वेंदुसि। मल्ठात, अमराहन खे राज़न जे पोयां रवानो करे छॾ। जी बाबा साईं, राज़न खे अॼु लेटाए रखंदा। जेकॾहिं ही कमु थी थो हले त मां बि त ॾिसां त इहो मंसूर खान इन्हनि में ठा कीअं थो कराए। बाबा साईं, मंसूर खान छोकिरी खे हासिल करण लाइ पूरो ज़ोर लेंदो। जेकॾहिं ककर खां तव्हां रिश्तो घुरी उन छोकिरी सां शादी करे छॾो त मंसूर खान जे पेरनि मथां ज़मीन निकिरी वेंदी। तूं यार सलाह सुठी ॾिनी आहे। मूं त इन तरफ़ सोचियो ई न हो। सच चवंदा त कॾहिं कॾहिं कक हिफ़ा बि लखो हूंदो आहे। त पोइ सोचे वठो बाबा साईं। हा मल्ठार, हाणे महल ऐं मौक़ियो ॾिसी ककर खां सन जी खुर कबी ॾिसूं त ककर चए छा थो। बाबा साईं, ककर बेवकूफ़ आहे। तव्हां इहो बार राज़न मथां रखो। मूंखे पूरी पक आहे त राज़न तव्हां मां कंद कोन कढाईंदो। त पोइ ईअं था कयूं, ज़ोरी रज़न ते था रखूं। रज़न मूंखे जवाब त ॾेई सघंदो ऐं नई वरी रज़न खे कतल जवाब ॾींदो। बसि जे कंहिंखे राज़ी करिणो आहे त उहो आहे रज़न। ऐं जे रज़न सचाई ते चढ़ियो त इहो सभु मूंखे मिली वेंदो ऐं पोइ हिन मंसूर खान सां सभु पुराणा प्लान पूरा थी वेंदा। मुराद, मूंखे ख़बर आहे त तव्हां ॿिन्ही धुरियुनि में ठा नामुमकिन आहे ऐं नामुमकिन खे मुमकिन बणाइण मुंहिंजो कमु आहे। बाबल साईं, जेकॾहिं तव्हां हुकुम कंदो त मां पंहिंजा ॿार बचा वठी वञी रहज़न वारनि खां माफ़ी वठंदुसि। पोइ भली ॾोह उन्हनि जो छो न हुजे। मुराद, मां कॾहिं बि तव्हांखे दुश्मनी जे साम्हूं एतिरो कोन चुकाईंदुसि। हा, बाक़ी इंसाफ़ खां कॾहिं बि पोइ कोन हटंदुसि। जेको इंसाफ़ ऐं हक़ जो फ़ैसिलो थींदो उहो ई थींदो।
बाबल साईं, हक़ ऐं सच ख़ातिर मां पंहिंजो सिर बि ॾियण लाइ तयारु आहियां, पर मुंहिंजो हिकिड़ो अर्ज़ु अथई त मुंहिंजो सिर कंहिं इंसान जे अॻियां झुकराइजां, कंहिं ज़ालिम चाबर जे अॻियां न। कंहिंसां बि का बि नाइंसाफ़ी कॾहिं कोन थींदी, पोइ उहो सॼण हुजे या दुश्मन। पोइ भली फ़ैसिले जी तारीख़ रखी छॾियो, तव्हां जेॾीमहिल बि हुकुम कंदो न, असां हलिया ईंदासीं। मुराद, इन कम में मां हाणे देरि न कंदुसि। मां शाम में वञी राज़नि वारनि सां मिलां थो, पोइ हू जहिड़ी बि तारीख़ ते राज़ी थिया त मां हैदर खे तव्हां ॾे मोकिलींदुसि ऐं पोइ तारीख़ बि ॾेई छॾींदुसि। असां हलिया ईंदासीं। को ॿियो हुकुम? मुराद, जेकी तव्हां दिलि सां मुंहिंजी इज़त कंदा आहियो न, तंहिं करे मां कॾहिं बि तव्हांजे साम्हूं पंहिंजो हुकुम न आहे रखियो। हर शिक अर्ज़ी कंदो आहियां, तव्हां इज़त बख़्शिश, तंहिं लाइ महिरबानी। पुट, असां ॿुधो आहे त मंसूर ख़ान हिते उताक कयल आहे ऐं तूं अते तो हिते फिरंदो। बाबा जॾहिं सोट वॾो मौजूदु आहे, पर मुंहिंजे वञण जी कहिड़ी ज़रूरत आहे? पुट, वॾो मौजूदु आहे, नंढनि जो हुअण बि लाज़मी आहे। जॾहिं वॾा नंढनि जी ज़रूरत महसूस न कनि त पोइ वञण जो कहिड़ो फ़ाइदो चाचा? तूं हिननि खे छॾ पुट, तूं इहो ॿुधाए का ॻाल्हि थी आहे छा? न, मां का बि ॻाल्हि न आहे थी। पुट, मां ॿार न आहियां, तुंहिंजो चहिरो ॿुधाए थो त का नाराज़गी ज़रूर थी आहे। बाबा, नाराज़गी त का बि न आहे। दुख बसि हिन ॻाल्हि जो आहे त जेकॾहिं सोट वॾे खे मुंहिंजी ज़रूरत न हुई त घटि में घटि मंसूर ख़ान वटि तव्हांखे त वठी वञा, जेके बि हुते ॻाल्हियूं थियनि हा तव्हांजे साम्हूं थियनि हा, पर ईअं न थियो। सोट त न सिर्फ़ु रुॻो पंहिंजे फ़ैसिलनि मां बल्कि पंहिंजी ज़िंदगी मां बि असांखे ॿाहिरि कढाइण पियो चाहे। अलाह ई न कंदो जो अहिड़ो वक़्तु ईंदो पुट। अदा, उहो वक़्तु अची वियो आहे। जेकॾहिं हू इन ॻाल्हि खे बहितर सम्झनि था त असां बि पंहिंजो घर संभाले वेहंदासीं। हा मां, हाणे हर कंहिंखे पंहिंजो ई घर संभालणो पवंदो। दुख थियो बाबा साईं, नाकाम थी वापसि आयासीं। का ॻाल्हि न आहे, रसन खे त उछल ॾिनी, इहा ई काफ़ी आहे। मां बि त इहो ई पियो चाहियां। राज़न ओचितो रस्तो मटाइजो, न त अॼु पूरो हुजे हा। भला इहो त ॿुधाइजो, उन्हनि जा हमराह तव्हांजे पोयां आया? जी बाबा साईं, असां बि मंसूर ख़ान जे ॻोठ ॾे रुख कयो। असां ॼाणे वञे उतां भॻासीं त जीअं उन्हनि खे ख़बर पए त इहे मंसूर ख़ान जा माण्हू आहिनि। बाबा साईं, जॾहिं उन तरफ़ हिननि खे वेंदे ॾिठो हूंदो, राज़नि वारनि खे पक थी वई हूंदी त इहे मंसूर ख़ान जा माण्हू आहिनि। नमन ठार अॻियां बि रसन आहे, एतिरो जल्दी यकीन करण वारो किथे आहे? पहिरीं त पूरी जांच कंदो। बसि तव्हांखे सिर्फ़ु इहा कोशिशि करणी आहे त रज़न जो शक कहिड़ी बि तरह हेॾा न वञे। पर हिकिड़ो कमु कयो, रोज़ फायरिंग कंदा रहनि, असुली खे दूरिया लाइ ॾियनि। जिते बि बंदूकुनि जो आवाज़ ॿुधनि त घरनि ॾे डोड़नि। इहो जेको ककर आहे, उन जे मथां बि त राज़न जे मथां बि त कॾहिं वरी राज़न जे ॿाहिरनि मथां। उन्हनि खे एॾो त बाग़ी कयो, एॾो त बाग़ी कयो जो फ़ैसिले तां हथ ई खणी वञनि। उन खां पोइ ई मां मञींदुसि त तव्हां को भलो कमु कयो आहे। सोप सीरियल डोलाप हाणे तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।